गाजीख्वाड़ में कणक जो बम्पर फसल जो है वो तैयार थी मार्केट में अची चुको है, पर इन वक्त कणक के उहे मुनासिब जेके अघ न मिली सघिया आहिनि। जॾहिं त कणक हिते सस्ते अघ ते जेको आहे त वरिती पई वञे, जॾहिं त हिते सिंध सरकार तरफ़ां जेके ख़रीदारी जेके मर्कज़ आहिनि उहे बि न आहिनि खोलिया विया, जंहिंजे करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। उन हवाले सां आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू वधीक असांखे छा था ॿुधाइनि। साईं, कणक जो अघु जेको आहे 4000 तक़रीबन 10 साल हलियो आहे, 4041 हाणे कणक जो अघु वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह जे सलाहियतनि खे असां सलाम था कयूं। सूबा सिंध जी अवाम त कणक जी ॿोरी 4200 रुपया आटो खपे थी, जेका मिलनि मुर्गो पीसाई थिए 20 रुपया माना पीसाई जो ख़र्च में, ऐं कणक जेका आहे सा उहा 2100 असां वटि हिते 1900 रुपया माना फी मण जे हिसाब सां। उन खां पोइ वरी मुराद अली शाह साहिब तव्हांखे असां ॿुधायूं था किलो कटवती जा बि रक़म असां आवाम भरियूं, जॾहिं त 16000 खां 18000 सां माना व्याज समेत माना यूरिया DAP वरितो आहे, ऐं 7000 खां 8000 असां माना यूरिया ख़ुदि सफ़ेद भाण वरितो आहे फास्फोरस। हाणे मूंखे ॿुधायो त माना इहो त 1 एकड़ जो ख़र्चु आहे, हर उन में दवाऊं आहिनि ज़राती, ऐं उन में जेको आहे सो असांजा ॿिज आहिनि महांगा जेके पंजाब खां अचनि 5000 रुपया ॿोरी। इहो मूंखे ॿुधायो मुराद अली शाह साहिबु वज़ीर आला सिंध त असांजे फ़ी एकड़ ते घणो ख़र्चु थियो। उन में कणकुनि खे पाणी ज़राती ऐं बरसाति माहौलियात जे न पवण करे कणकुनि जो जेको दाणो भराई न थियो आहे, उहा कणक जुदा। असां वटि हिकिड़ो ज़रात आहे, उहो वेठो आहे ज़मींदार, उनजो 7 जरेब 7 मण कया आहिनि। इहा सिंध जी कणक जी रिपोर्ट आहे। हाणे उहो अघु बि न मिले त असां माना कीअं गुज़र सफ़र कंदासीं। असांजो मुतालबो इहो आहे त 4000 खां 4100 असांखे 3 ॾींहंनि में असांखे अघु ॾिनो वञे, न त असां मुज़ाहिरा करे पूरा शटर बंदि हड़ताल जो हुकुम था ॾियूं। जेके बि असांजा दिफ़ाई ऐं जेके यूनिट आहिनि उन्हनि खे मां थो चवां त असांखे अघु ॾियारियो वञे। कोने को सभु परेशान आहियूं, आबादगार जेके हारी या 20 जरे बनारो इहे सभु दरपदर लॻा पिया आहियूं। ख़ुदा को इनखे सानिया ॾिए, गवर्नमेंट जो ऐलान कोन थियो आहे, कणक ख़रीदारी कान थी आहे। ही पंहिंजे हिसाब सां पिया था सेलरनि वारा वठनि कनि, इहे ॾियनि था पिया। हींअर इहे 1700-1800 रुपया मिले थो पियो। हीअ ज़ुल्म आहे, हीअ नाहक आहे। इहो असां ख़ुदा करण ॻाल्हि कयूं था। मालिक हिदायत ॾिए को सिंध वज़ीर आला खे त को ग़रीबनि जी का सहार लहे, बाक़ी तबाह थी वियासीं, असां त बर्बाद थी वियासीं सफ़ा। कणक सस्ती करे छॾी, न असां कर्ज़ लहनि था, न असां ठातल भाण महांगा ने 13-14 कारो बोरो आहे। असां ग़रीब जती माण्हू आहे, इहो गुज़ारो पसंदि थिए। इहो जे असां सस्तो कनि, असां ग़रीब माण्हू त मरी वेंदासीं न। सरकार खे इहा गुज़ारिश आहे, अलाह महिरबानी 4000 मण कणक कनि, असां ग़रीब जो गुज़ारो काॾो थींदो। इहो एॾो पोखो गुज़ारो थिए थो। कणक घणियूं मरी वियूं आहिनि, हिकिड़ो दाणो अथनि पोइ बि अन्न नथियूं कनि। 16 जरेब 4 ख़राब 5 ख़राब कोन, 3 ख़राब 4 ख़राब, ईअं कर 16 जरेब। हाणे इन में भाण जेको आहे 12200 रुपया ॿोरी मिलिया, 4500 रोक अछो भाण मिलियो। इन में असां हाणे ॿिज 5000 ॿोरी विझा, माना मण सवा मण जो कटो 5000। हाणे इन में असांखे बचति थिए कान थी। इन में 3 किलो थ्रेश कटनि था, किराओ कटनि था, भाण निकिरे थो, ॿिज हाणे मुंहिंजा 2-3 जे बंदि कया अथनि 26 मण। उन में का बचति न आहे। हाणे असां हुकूमत खे कयो था महिरबानी। कणक जो थ्रेश जेको हण खां जो अन्न आहे उहो माना 1600-1700 वञे थो, बाक़ी थ्रेश अन्न माना 1900 2000 2100 ईअं वञे थो माना थ्रेश जो, बाक़ी हण खां जो अन्न 1600 वञे थो माना। थोरो आलो लहे थो उन हिसाब सां। साईं, असांजो चवण इहो त बुख मरी वियासीं, ॾाढो परेशान आहियूं। अलाह ॾिसे थो राति निंड कोन्हे, न असां कुझु बचड़नि खे ॾेई था सघूं, न कुझु वठी था सघूं। ॾाढा परेशान आहियूं साईं। इन हुकूमत खे अलाह आबाद बि करे, अलाह बर्बाद बि करे, पंहिंजा बचा बि ख़ुदा ईअं बुख ते विहारनि। मदीने वारो साईं जो असां ॾिसूं, ईअं तड़पनि हिन जा बचा त पोइ क़दुरु पवंदुनि। साईं 1800-1900 असां मरी वियासीं हारी। रब ॾिसे थो साईं असांखे, ख़ुदा ॾिसे थो, रसूल सुनत आहे, असांजी निंड कोन्हे का। बचड़ा असांजा परेशान आहिनि, असां तमामु परेशान आहियूं। पर जॾहिं असांजो ख़ुदा फ़ैसिलो करे साईं, मजबूरी अधु रोज़ बुख सुता पिया, छा कयूं। इन हुकूमत जो क़ुर पाड़ू पटे या ख़ुदा आबाद करे न असांखे त मारे छॾियो। हाणे त ॾाढा परेशान आहियूं साईं, ख़ुदा ॾिसे थो इन ॻाल्हि जो। भाण साईं कारो 18000 ॿोरी, अछो भाण कणकुर ताईं 7000 ॿोरी। अलाह ॾिसे थो, कूड़ सच साईं इन में न आहे।
पर हुकूमत असांजी अंधी आहे जेको आहे त असां कयूं त कयूं छा को आहे त बटालू बसर को किनो सिनो वठियूं न त लस्सी सां रुखी मानी खाई वेठा आहियूं अलाह पंहिंजा बचा बि बुख ते विहारींदियूं इनशाला अलाह कंदो पोइ क़दुरु पवंदियूं जीअं त ज़राअत खाते वारनि कणिक जा अघु मुक़ररु न कनि वापारियुनि खे जीअं अचे थो उतां ग़रीबनि जी खल लाहिनि था जेको 14,000 रुपया कारो भाण आहे 7,000 रुपया अछो भाण आहे आवाम सां ज़ुल्म नाक लॻो पियो आहे न रेट मुक़ररु थिया आहिनि हर शइ जो रेट चढ़ियल आहे सवाइ खाइण पीअण जे बाक़ी शयूं महांगियूं आहिनि इहो छाजे करे हुकूमत जी नाअहली आहे DC साहिब खे अपील आहे गाजी खुआण में अचे ऐं रेट मुक़ररु चेक करे असांजो इहो चवणु आहे त जॾहिं कणिक 1900 रुपया रेट वापारी था वठनि 2000 या 1900 मण त अटो त सस्तो कयो वञे न हाणे साॻियो इहा दुकानदारनि 4000 ते मण अटे जो मिले थो हाणे असां ग़रीब मिसकिननि खे का सहूलियत कान मिली न असां DCO साहिब खे मुख़्तियारकार खे असांजी अपील आहे त इन जो नोटिस वरितो वञे हिते जांच कई वञे त एॾी बेवाजिबी असांजे शहर गाजीख्वाड़ सां छो आहे जॾहिं 1900 2000 कणिक मण वठनि था वापारी त अटो त सस्तो मिले असां उहो ई ग़रीब परेशान आहियूं असांखे त ग़रीबनि खे कंहिं शइ जी असांखे सहूलियत न मिली आहे छो छाजे लाइ असां DCO साहिब जो कहिड़ो ॾोह कयो आहे असां मुख़्तियारकार जो कहिड़ो ॾोह कयो आहे अचे त इंक्वायरी कराए हाणे जेका खंड आहे हाणे हिते रेट पंहिंजा आहिनि 180 रुपया किलो खंड केरु किथे बि कान्हे असां ग़रीब मिसकिन सदाईं परेशान आहियूं जे कणिक सस्ती आहे त बि असां परेशान असांखे कंहिं शइ जी सहूलियत कोन्हे DCO साहिब खे कंहिं शइ जी परवाह कान्हे का हिते इंक्वायरी करा असां तुंहिंजा ई आहियूं अलाह तोखे ख़ुशि कंदो रब तोखे आबाद कंदो असां ग़रीबनि जी तूं ई ॿुधंदे नाज़रीन तव्हां आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि चवणु आहे त गाजीख्वाड़ में कणिक जो जेको फीमण आहे उहे 1800 खां 2000 ताईं वरितो वञे थो जॾहिं त असां जेको अछो भाण आहे उहो 6 खां 7000 ताईं वरितो आहे जॾहिं त कारो भाण जेको आहे उहो 13,000 खां 15,000 ताईं वरितो आहे जॾहिं त सस्ती कणिक हुजण जे करे असांजा जेके आहिनि त कर्ज़ में नथा लहनि जंहिंजे करे असां आबादगार सख़्तु परेशान आहियूं हिननि सिंध सरकार खां इहो मुतालबो कयो त ख़ुदा रा कणिक जो जेको आहे रेट जेको आहे त 4000 मुक़ररु कयो वञे त जीअं असांजा कर्ज़ बि लही सघनि कैमरामैन हसनैन रज़ा सां गॾु मुदस्सिर ख्वाड़ टाइम न्यूज़ गाजीख्वाड़